हो हो प्रीतम तुम्हारे दस कहूं मुझे नई नई बहुत प्यास, नई नई बहुत प्यास। कर कृपा हृदय बसो जन नानक की अरदास, जन नानक की अरदास। मेरी जात कमीनी पात कमीनी औषा जन्म हमारा, औषा जन्म हमारा। तुम शरणागत राजा रामचंद्र कही रविदास चमारा, कही रविदास चमारा। हम अवगुण भरे एक गुण नाही, एक गुण नाही, एक गुण नाही, एक गुण नाही, एक गुण नाही। अमृत शान बिखे बिक खाई, बिके बिक खाई, बिके बिक खाई, बिके बिक खाई, बिके बिक खाई। माया मोह भरम के भूले शुद्ध तारा सिर प्रीत लगाई, शुद्ध तारा सिर प्रीत लगाई। एक उत्तम पंथ सुन्यो गुर संगत एक मिलत
प्रहलाद जपो हर जैसे। जे सुख पहुंचाए सदा शरण राम की लेग, शरण राम की लेग। अब नानक सुन रे मन्ना, दुर्लभ मानुक देग, दुर्लभ मानुक देग, दुर्लभ मानुक देग। साहिबन वाणी में भी लिखियो, हाँ पल पल जिन राम कहे, जैसे पंछी पंख बिना, हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, जैसे पुत्र पिता बिन हीना, तैसे पुरुष हरि नाम बिना। सिमरन कर ले मेरे मना, तेरी बीती उम्र हरि नाम बिना। अज बाबा काशीदास साहिब की वर्सिया, छोकी बाबा काशीदास बाबा तुलसीदास वे राम नाम जो सुमरन करे विया, मालिक जी बंदगी करे विया। अज तने असां उन जा मेला, उन जो वर्सियूं, उन जा जन्म उत्सव मल्हायूं। छो जो ये नाम जी कमाई करे रहे। नाम जी कमाई अड़ी आ कदे खुटंदी नाहे। इहो धन अखुट ननी खुटे जाए, दींदा दे लेंदे थक पाए, जुगा जुगंत खाई खाए। दुनिया जो खजानो ये खुटी सगन का पया, पर नाम रूपी धन यो कदे भी खुटण वारो न थींदो। ये दरवेश, ये महापुरुष उथंदे वेंदे, घुमंदे फिरंदे, हलंदे चलंदे, ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे, खाईंदे पीअंदे, बस नाम सां इन्हनि जी तार जुड़ियल हूंदी, कमकार में ऐं दिलि यार में। तव्हां जेके भी वेठा आहियो, बाबा जन जे अॻियां तव्हां जेके भी पंहिंजे घरनि में वेठल आहियो, अॼु तव्हां भी अॼु नाम जी कमाई सां जुड़जो। ही नाम सच्चो धन आहे। ये परमात्मा असांखे जेको अवसर ॾिनो आहे नाम जपण जो, नाम जपे करे असां पंहिंजे जीवन खे सार्थक बणायूं। छो जो संत महापुरुष, सतगुरु, पीर फकीर औलिया जेके भी आहिनि, बस असांखे इन्ही राहुनि सां जोड़नि था पिया। नाम सच्चो धन आहे। ॿिया दुनिया जा भौतिक सुख उहे भी सुठा आहिनि, पर जेॾीमहिल नाम जे कमाई सां असां जुड़ायूं, पोइ जेके असांखे बरकतूं संतनि जूं असांखे मिलंदियूं आहिनि, त उहे सोने ते सुहागे वारी ॻाल्हि थी वेंदी आहे। छोकी दुनिया में हज़ारे रंग मूं ॾिठा, दुनिया में हज़ारे रंग मूं ॾिठा, फिका हिन बिना नाम जे, फिका इन बिना नाम जी। माखी निबातू खंड गुड़ मिठा, माखी निबातून खंड गुड़ मिठा, पर फिका हिन बिना नाम जे, फिका आगिन बिना नाम जी, नाम जी, नाम जी, नाम जी। ये तो बराबर आगे के चंदन थदो आ, चंदन थदो आ, चंद्र भी थदो आ, ऐं चंड भी थदो आ। चंदन थदो आ, चंद्र भी थदो आ, थदे में थदो नाम जय भी लधो आ, थदे में थदो नाम जय भी लधो आ, जय भी लधो आ, जय भी लधो आ। फाड़े फिटा क्या
सब उन्हनि चिठा दुनिया में हज़ारी रंग मुनीटा पिकाहिन बिना नाम जी इन करे सभई नाम सां जुड़ी वञो जेका बि संगत वेठी आहे सभई नाम सां जुड़जी वञो श्री राम जय राम जय जय राम 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 रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम ईश्वर अल्लाह तेरो नाम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान सबको सन्मति दे भगवान जय रघुनंदन जय सिया राम कौशल्या की प्यारी राम दशरथ राज दुलारे राम जय रघुनंदन जय सिया राम राम जपो जिए ऐसे ऐसे 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 ध्रुव प्रगलादे जपो जैसे ध्रुव प्रगलादे जपो जैसे ध्रुव प्रगलादे जपो जैसे ध्रुव प्रगलादे जपो जैसे दीन दयाले भरोसे तेरे दीन दयाले भरोसे तेरे दीन दयाल भरोसे तेरे दीन दयाल भरोसे तेरे भूसावल मां असांजा त्रिलोक मनवानी ॿिया बि असांजा प्यारा राजेश भोजवानी असांजा सुनील भाई प्रकाश भाई सुदामा जी इन असांजा अशोक उदासी क्या बात है इन असांजा सुमित राघानी केॾाई असांजा प्यारा जेके असांखे अॼु रूबरू में फेसबुक जे माध्यम सां लाइव प्रोग्राम में असांखे ॿुधी रहिया आहिनि असांजा तुलसी भैया असांजा सोमनाथ मां शीतलानी परिवार उहे बि असांखे प्यार सां ॿुधी रहिया आहिनि केॾी संगत अॼु हिते जुड़ी वई आहे छोकी अॼु भूसावल में कल खां वठी मौज मती पई आहे ऐं संतनि जे द्वारे ते त 12 ई महीना नित नई मौज हूंदी आहे छो जो इहे संतनि जा ई आस्थान आहिनि जिथे 12 महीना संतनि जे मौज जो आनंद लॻो पियो हूंदो आहे पर हिन कोरोना जे हल में इन साल सभिनी हंधि जेके वार्षिक उत्सव जन्म उत्सव जा कार्यक्रम उहे घर खां ई लाइव प्रसारण थी रहिया आहिनि जेके भी असांजा हिंद सिंध में सतगुरु महापुरुष संत पीर फकीर आहिनि उदासी मठ आहिनि उन्हनि संतनि जा सभई प्रोग्राम जेके सरकार असांखे हिदायतूं ॾिनियूं आहिनि उन हिदायतुनि खे पंहिंजे दिल में मद्देनज़र रखंदे सोशल डिस्टेंसिंग जो ऐं सभिनी खे जेको इहो समाचार मिलियल आहे त सभई उन कानून जो असां पालना जो आदेश जो वो आज्ञा मनी रहिया आहियूं ऐं पंहिंजे घरनि मां लॻे नथो पियो कि असां घर मां लाइव प्रोग्राम करे रहिया आहियूं ईअं थो लॻे ॼण बाबा जे हज़ूरी में बाबा जे शान में असां भूसावल में ई वेठल आहियूं ऐं 1 साल न 2 साल न 3 साल न असांखे पूरा 40 साल थिया आहिनि
जो मुझे बाबा काशीदास बाबा तुलसीदास साहिब थे दर्जी सां पालक मंडी के जेका सेवा मिली आहे उन्हें सेवाउनि में कदे भी वो साल लागू न थियो आहे पर ही साल आहे जो असा के वरी भी बाबा जन जी सेवा जो ही अवसर मिलियो आहे जो हजारे खल्क तवा असा के पंहिंजे घरनि मां इहो असांजो सत्संग जो कार्यक्रम ता बुझी रहे हैं खूब खूब तवा जो धन्यवाद मेहरबानी जो तवा मुझे जटाउन वाले साईं जो मुझे हुक्के वाले दातार जो ए वार्षिक उत्सव जो तवा सत्संग जो प्रोग्राम घर बैठे दिसी रहे हो बाबा काशीदास जी यार बाबा तुलसीदास जी यार बाबा काशीदास जी यार बाबा तुलसीदास जी यार तेरे में सबके समाइया बरसी आइया आइया बरसी आइया बरसी आइया आइया बरसी आइया बाबा काशीदास जी यार बाबा तुलसीदास जी यार बाबा काशीदास जी यार बाबा तुलसीदास जी यार दिल में सबके समाइया बरसी आइया आइया बरसी आइया आइया बरसी आइया अंदर में लगी एकड़ी आशा आया तो तरस जा प्यासा दिल में एक अरमानी हुआ मिलने तू विश्वास हुआ ना हो जो पल पल था सफाई तो ये सतगुण सारे तू ही आधार सभी जो तू ही आधार सभी जो तू ही सभी जो प्यारो कोई जो सब जो समारो बरसी आइया आइया बरसी आइया बाबा काशीदास जी यार बाबा तुलसीदास जी यार बाबा काशीदास जी यार बाबा तुलसीदास जी यार दिल में सबके समाइया बरसी आइया आइया बरसी आइया बरसी आइया आइया बरसी आइया काशीदास जी मोहिनी मूरत संत सचे तुलसी दास जी सूरत सिंचाई कंद जा
वर्षी आईया आईया वर्षी आईया वर्षी आईया आईया वर्षी आईया 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 वर्षी आईया 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 वर्षी आईया आईया वर्षी आईया मुझे बाबा जी मुझे बाबा वर्षी आईया वर्षी एक जयकारो बाबा काशीदास बाबा तुलसीदास जी सभी प्रेम सां मनायो ऐं वॾे आवाज में हथ मथे करे बोलो बाबा काशीदास साहिब की जय बोलो बाबा तुलसीदास साहिब की जय मुझे हुक्के वाले साईं की जय मुझे छजड़न वाले जानब की आयो लाल चो ताड़ियों बजाए झूले झूले लाल मेरा सब जामान नाम मिठो सदाई शाहूकार लाल जा जाती चो सभई झूले लाल झूले लाल केॾो आनंद अची सच दिल बाग बार थी वई छो जो असां बाबा साईं जा बचड़ा जेॾीमहिल पंहिंजे मुर्शिद जी सतगुरु जी पंहिंजे साईं जी जेॾीमहिल महिमा ॻायूं था या ॿुधूं था त असांजी दिलि गदगद पई थी थिए ऐं हे संतनि जा आस्थान हे महापुरुषनि जा आस्थान जेके समदृष्टिवान संत जेके दया जा सागर जेके कृपा निधान इन्हनि जे मुख में समझो सरस्वती जो वास जेको मुख सां चवनि उहो पियो थिए असांखे 40 साल थियनि भूसावल में असांखे नित हर साल वञी करे असांखे 3 ॾींहं सेवा जो अवसर मिलंदो आहे हज़ारें खल्क देसी परदेसी उते भूसावल में ईंदा आहिनि ऐं अची करे बाबा साईं जे वर्सी साहिब ते सेवाऊं करे सत्संग जो लाभ प्राप्त करे पंहिंजो जीवन सफल बणाईंदा आहिनि असांखे ॻाल्हि हिकिड़ी यादि थी अचे पई कवि लक्ष्मण दास जेके की साहित्यकार जेके सिंध जा महान कवि पो उन्हनि जी मित्रता सुगनाराम कवि सां हुजे पो कवि लक्ष्मण दास जन पंहिंजे मित्र के पंहिंजे दोस्त के सुगनाराम साहिब जन खे चयो के कॾहिं मांजे मुर्शिद जे दर ते बि हल भूसावल में हली करे मांजे मुर्शिद जे दर ते बि मथलो टेक त सुगनाराम ऐं कवि लक्ष्मण दास पुरानपुर रहवासी पाण में रिश्तेदारी भी उन्हनि जी त साईं सुगनाराम साहिब कवि लक्ष्मण दास जन के चयो हा यार छो न हलंदासीं इन साल पक हलंदासीं पो भूसावल ऐं पुरानपुर 40 मिंट कलाक जो पंध पो ट्रेन में कवि सुगनाराम ऐं कवि लक्ष्मण दास जन गॾु निकता भूसावल जे वास्ते
पो भूसावल जी पहुता सब सुख साधन होने का पोइ भी कवि सुगनाराम चयो भाई सिंधी कॉलोनी ताईं असां पंध था हलूं, हवा भी सुठी पई थी हले, सुराण वारी हवाए पंध था हलूं पिया। त जीअं पंध कंदा निकता ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा अचनि पिया, सुहानी हवा भी हले पई, त सुगनाराम साईं कवि लक्ष्मण दास के चयो यार मां तुंहिंजे मुर्शिद जे दर ते त आयो आहियां, पर अॼु तुंहिंजे मुर्शिद के मां तॾहिं निमंदुसि अगर मूंखे पंहिंजे हथनि सां अगर साईं तुंहिंजो मुर्शिद भंग अगर पीआरींदो न त मां पाईंदुसि की मुर्शिद सचो मुर्शिद। ईअं पाण में ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा अची कॉलोनी जे वेझो पहुता, दरबार साहिब में मथलो टेकियऊं ऐं भंडारो प्रसाद चालू हुयो। भंडारे में जीअं कवि लक्ष्मण दास ऐं सुगनाराम भंडारो ग्रहण करण जे वास्ते वेठा, साईं जन गद्दीअ ते विराजमान हुजनि, पंहिंजे प्यारे शिष्य के वैलमल के चयूं वैलमल मथे वो जेको स्टील जो दॿो पियो आहे उन्ही दॿे में पन्नीअ में भंग पई थई, भंग उहा भंग कढी वठ। त असांजा कवि सुगनाराम ऐं कवि लक्ष्मण दास इन्हनि के भंग जो हिकु हिकु प्यालो पिया। अञा जीअं साईं जन ईअं चयो, सुगनाराम कवि लक्ष्मण दास के ॾिसी करे अचंभित थी वियो। कवि लक्ष्मण दास सुगनाराम ने न्यारिन एक बे के ॾिसी मुस्कुराइन पिया। उन्हें प्यारे सजन सेवादारी जीअं स्टील जे दॿे में ढक खोलियो, ॾिठई छा हेॾे होॾे ॾिठई, चई साईं भंग ॾिसण में नथी अचे पई। चई अब्बा थोड़ो दॿे के नज़रदारी सां ॾिस, तोखे भंग पन्नीअ में पई थी, भंग साओ रंग थी उन जो। अञा जीअं उन सजण हथ विधो त बाक़ायदा भंग उहा पन्नीअ में पई हुई, कढी करे साईं जे अॻियां विझो, जाने इहा घोटे करे ऐं सुगनाराम के ऐं कवि लक्ष्मण दास के हिकु हिकु प्यालो इहो थादल जो भंग वारो पिया। बस वो प्यालो घोटजी आयो, उन में बादाम पिस्ता अखरोट ऐं खसखस विझी करे घोटे करे जेॾीमहिल भंग जो प्यालो उन्हनि जे अॻियां आयो, उन्हनि प्यारनि सजणनि जेॾीमहिल भंग पीती, उन भंग जो अहिड़ो सुहानो आनंद उन्हनि जे दिलनि में आयो जो असांजे सुगनाराम साईं कविअ उते उहे कलाम लिखिया। क्या बात, उहे कलाम अॼु हिंद सिंध में ॾाढा मशहूर आहिनि। जेके भी हिंद सिंध में असांजा भजनीक रागी गुलकार ॻाईंदड़ आहिनि, संत महापुरुष पंहिंजनि पंहिंजनि सतगुरनि जो नालो विझी करे दिल दे तूं फ़कीरनि खे, रब जे वज़ीरनि खे। या कवि लक्ष्मण दास जन लिखियो त भाई मुंहिंजो तारू दवा तुंहिंजो दीदारा, ॾेखारण हकीमनि खे बेकारा। या वरी उन्हनि इहो बि गीत लिखियो बाबा काशी दास जे तस्वीर तां सदके, या तुंहिंजी याद आ दिल में समाई, सजण तो बिन कीन सरे, फेरो प्यार ॾई पो जुदाई, सजण तो बिन कीन सरे, पायल मज़ो न ॾींदी, या मधुबन मजो न ॾींदो, ऐं चमर झुलाया सखीरी मां त सीस झुकाया। इहे गीत त कवि लक्ष्मण दास जन असांजे हूंदे उते असांखे लिखी ॾिना, जो असां हिंद सिंध में इहे गीत उन्हनि जा ॻाए करे सॼी संगत जो प्यार पातोसीं। ऐं ॿियो अल्लाह लगी आ त कयूं परचा, मौला लगी आ त कयूं परचा, इहो बि सुगुन कवि इहो साईं भूसावल में साईं जे शान में इहो गीत कलाम लिखियो, जो इहे कलाम केॾा मशहूर थिया, जो अॼु सभई भगत महापुरुष भजनीक जेॾीमहिल ॻाईंदा आहिनि संगत में केॾो भाव जुड़जी वेंदो आहे।
ऐं असांजा हिंद सिंध जा जेके भी लेखक साहित्यकार आहिनि, असांजा कवि रांझन साहब, असांजा कवि पहलाज राम जी, ऐं असांजा गोवर्धन भारती जी, ऐं असांजा अजमेर जा ढोलण राई जी, ऐं असांजा दादा इंद्र जसूजा, ऐं असांजा दादा श्रीचंद रंगलानी जी, या असांजा श्री मोतीराम साध, ऐं असांजा परमानंद साहिब, तमाम अञा प्रोफेसर राम पंजवाणी जी, एड़ा कई असांजा भजनीक कवि साहित्यकार जेके असांजे सिंधत जे लाइ असांखे इहे तोहफ़ा ॾेई विया आहिनि, ये खजानो ॾेई विया आहिनि, असांखे असांजी संस्कृति ॾेई विया आहिनि। इन लॉकडाउन जे पीरियड में असां सोशल मीडिया ते सॼी सिंधत खे ॾिठोसीं, ॿुधोसीं। असांजा देश विदेश जा जेके भी वॾनि वॾनि पदनि ते ऊंचाई जे शिखर ते वेठल आहिनि, उहे सभु लायो अचनि पिया। असांखे ॾाढी ख़ुशी पई थिए। असांजा उहे नगमा, उहे गीत, उहे कलाम, असांजा सिंधियुनि जा तानसेन मास्टर चंदर जिन असांखे 3000 नगमा ॾिना अथऊं। असां सिंधियुनि जी कोयल भेण भगवती नावाणी, जिन सुखमनी साहिब जी कैसेट ॾेई करे उहा असांजी भेण अमर थी वई। ऐं असांजा भगत श्री घनश्याम दास जी, क्या बात है, वाह, जिन जो की दिली आवाज, जेको दिल में दर्द सां जेको गाईंदा, असांजा बाबा हुके वारा साईं उन्हनि खे ॾाढो पसंदि कंदा हुआ। ऐं असांजा प्रोफेसर दादा राम पंजवाणी जी, जिन सॼी सिंधत खे जोड़ियो। असांखे जय झूलेलाल जो नारो अगर कंहिं ॾिनो त दादा प्रोफेसर श्री राम पंजवाणी जन। ए जेके भी लाइव प्रोग्राम हलिया उन्हनि खे डेडिकेट कया विया। असांजा कवि रांझन साहब ऐं प्रोफेसर राम पंजवाणी जी ऐं डॉक्टर दयाल आशा, क्या बात, जेके उहे भी ॾाढा वॾा साहित्यकार आहिनि। उन्हनि जा भी काफ़ी ग्रंथ किताब स्वामी प्रेम प्रकाश ऐं जय श्री श्याम, दादा जशन वासवानी मिशन जे लाइ जिन ॾाढा कुछ गीत नगमा भजन लिखिया आहिनि। दादा श्याम, जय दादा श्याम। असांजा अञा ॿिया भी तमाम घणा साहित्यकार आहिनि। ढोलन राही, अजमेर जा ढोलण राई जन, वाह, क्या बात, ऐं असांजे संत हिरदाराम नगर में भी असांजा ॾाढा सुंदर लेखक साहित्यकार आहिनि, जिन जा नाला अगर असां खणंदासीं त ॾाढो टाइम थी वेंदो। बाबा हिरदाराम साहिब नगरी में भी तमाम उहे कलाउनि जा सिरमौर कवि राज वेठल आहिनि। अहिड़नि महान पुरुषनि खे, अहिड़नि महान भावुनि खे बालक मंडी जो कोटि कोटि नमन आहे, जो असांजे वास्ते उहे सुंदर नगमा लिखनि था, कलाम लिखनि था, जेके असां गाए करे संगत में खूब प्यार पायूं था। ऐं इन्हनि खे दोहराइजो। असांजो दायित्व आहे, असांजा ॿार भले पाश्चात्य संस्कृति जे पासे ते उहे पहुतल आहिनि, त असांजो दायित्व जेॾी महिल ॿार शाम जो घर में सुम्हिया पिया हुजनि या जेॾी महिल उहे बेड ते आराम कंदा हुजनि, त असां पंहिंजा सिंधी कलाम, सिंधी भजन उहे मिठी मिठी आवाज में चालू करे छॾियूं। जीअं असांजे उहे ॿारनि खे निंड में भी उहे कलाम अगर उहे उन्हनि जे हृदय में वेंदा त असांजी संस्कृति उहा यादि रहंदी। उहे असांजा कलाम यादि कंदा। केॾा झूना कलाम ॻाइबा आहिनि, त दिलि
लूअ लूअ ठरी पवंदी अलाए जे शाम में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे शाम में राज़िया अलाए जे कैसा राज़िया ओ कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया अलाए जे शाम में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे शाम में राज़िया अलाए जे कैसा राज़िया के लख नहीं को लाल करे के लख नहीं कंगाल करे पर नो असांजा कीनन से चल पैंदी मगर करे शाम में राज़िया अलाए जे कैसा राज़िया शाम में राज़िया अलाए जे कैसा राज़िया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया शाम में राज़िया अलाए जे कैसा राज़िया शाम में राज़िया अलाए जे कैसा राज़िया तो
काशीदास साहिब की जय। बोलो बाबा तुलसीदास साहिब की जय। भाई थोड़ो आवाज जोर सा मुके बुधण में त अचे कटनी ताई बुलंद आवाज में तमा संतन जी जय जयकार मनायो। लिखी करे मोकलियो माखे खबर त पई तमा जय जयकार जोर सा मनायो पे तमा जेके कमेंट्स मैसेज में असांखे मोकिलींदो त उहे तव्हांजा नाला असां जेतिरो थी सघंदो तव्हांजा नाला उहे खणंदासीं। अज हेडा असांजा प्यारा क्या बात है हेडा असांजा प्रकाश भाई चावला असांजा जय प्रकाश चावला असांजा त्रिलोक भाई सुनील भाई सुदामा लाल असांजो वड्डो असांजो नंढो कई दरबार मां प्रेमी अज भूसाल में जुड़िया पिया असांजी बिटिया रानी वाह सभई प्यार सां साईं जन जे इन लाइव सत्संग जो आनंद वठी रहे। मां रात भी ॾिसां पियो रात सभई टीवी अॻियां सभु नचनि पिया असांजा वीडियो लॻाए करे जेको आहे सभई प्यार सां नचनि पिया कुॾनि पिया टपनि पिया। बस मुंहिंजा साईं जा बचड़ा बचड़ियूं सदाई ईअं नचंदा रहंदा कुॾंदा रहंदा गुलाब जे गुल जीअं टिड़ंदा रहंदा। कॾहिं कंहिंखे तती वाह न लॻंदी छो जो इहे सच्चा कुठल साईं जा सेवादार आहिनि। ऐं मुंहिंजे साईं जी मुंहिंजे हुके वारे साईं जी इन्हनि ॿारनि जे मथां रहमत थींदी आसीस थींदी। कॾहिं बि इन्हनि ॿारनि जो वार विंगो न थींदो। कलाम तां केॾे प्यार सां ॿुधो अलाए जे छा में राजी आहे अलाए जे कंहिंसां राजी आहे। हा ये असांजा झूना कलाम आहिनि। वाह इन्हनि कलामनि खे रोज ॿुधजे। अकबर बादशाह बीरबल खां पुछो घोड़ो अड़ियो छो फुल्को सड़ियो छो विद्या भुलियो छो हिक अखर में जवाब दे। बीरबल ॾाढो चतुर हुयो ॾाढो चालाक हुयो। एक अखर में जवाब ॾिनई चई साईं न फेराइण करके। अकबर बादशाह बीरबल के चयो चङो हाणे इन जो अर्थ करे ॿुधाए। चई साईं तव्हां मूंखे प्रश्न ॾिनो घोड़ो अड़ियो छो फुल्को सड़ियो छो विद्या भुलियो छो इहो हुयो तव्हांजो प्रश्न। ऐं मां चयो न फेराइण करके। इन जो उत्तर इन जो अर्थ आहे अगर मां घोड़े ते सवारी करियां अगर मां घोड़े ते चढ़ी करे काॾे वञां पो चोरायो या टिरवाटो अचे पो असांजे हथ में लगाम हूंदी आहे। पो घोड़ो त पंहिंजे मस्ती में हलंदो आहे। पो असांखे चोराए ते या टिरवाटे ते लेफ्ट या राइट वञणो हूंदो आहे त उन लगाम सां असांखे छिकणो पवंदो आहे लेफ्ट या राइट। तॾहिं घोड़ो उहो सम्झंदो आहे कि मुंहिंजो मालिक चवे थो साॼे पासे ॾे हल या खाॿे पासे ॾे हल। अगर तव्हां घोड़े ते साईं चढ़ी वञो था पिया अगर तव्हां चोराए ते अगर घोड़े के लगाम का इशारो न ॾींदव त घोड़ो एटाणी करे अर्जी करे बीह रहंदो। घोड़ो अड़ियो छो न फेराइण करके फुल्को सड़ियो छो। अगर काई भेण पेकन मां फुला भुगड़ा झले आई हुजे ऐं सावरन में पहुती हुजे पो सावरन में जो पहुती आखिर घर जी उनके अन्नपूर्णा भंडार में सेवा त करणी पवंदी। पो अगर फुल्को वेले करे तए ते विधई ऐं पासे में उनजी फ्रेंड के खबर पई कि मुंहिंजी साहेड़ी पेकन मां फुला भुगड़ा झले आई आहे पो उहा मिलण अची वञे। सरिता कॾहिं आई जी अजी आयसि सुबुह जो जी छा हाणे फुल्को तए ते विधो अथई ऐं पंहिंजे साहेड़ी सां मस्त थी वई ॻाल्हाइण में। पो फुलन भुगड़नि में तुझी मम्मी तोखे छा ॾिनो जे मुंडी ॾिनी अथई सैंडल ॾिना अथई वॻा ॾिना अथई जे जेको वॻो पातल थी इहो ससु वटि ॾिनो अथई।
इहो भी मुंहिंजी मम्मी ॾिनो आहे। सिके थी पई मुंहिंजी ससु, उन कॾहिं जीवन में हयाती में कुझु न वठी ॾिनो आहे, इहो बि मुंहिंजी मम्मी ॾिनो आहे। ऐं फुल्को जेको तए ते वेले करे विधोई, उहो अगरि उथलाई कान त उहो फुल्को सड़ी वियो। फुल्को सड़ियो छो? न फेराइण करके। ऐं विद्या भुलियो छो? ॿार स्कूल में वेंदा आहिनि, पोइ 6 माई 12 माई एग्जाम थींदा आहिनि, पोइ ॿार स्कूल मां जेॾीमहिल मोटंदा आहिनि उन्हनि खे होमवर्क मिलंदो आहे। पोइ ॿार अगरि होमवर्क न कनि या कोचिंग वग़ैरह ते न वञनि, बस स्कूल मां मोटी अची बस पंहिंजा कापियूं किताब बस्ता रखी करे उन रांदुनि में, क्रिकेट में या पंहिंजे मोबाइल में मस्त थी वञनि, उहा विद्या दोहराईंदा न त उहे नापास थींदा, फेल थींदा। उहे पास किथां थींदा? न फेराइण करके। घोड़ो अड़ियो छो? फुल्को सड़ियो छो? विद्या भूलियो छो? न फेराइण करके। पर अॼुकल्ह जे ॿारनि खे सम्झाइण ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। साईं सुमति ॾे दिलीप कुमार, सुमति। हा, अॼुकल्ह जा ॿार, मुंहिंजा त ॿार हाणे वॾा थी विया आहिनि, 3 सेणियूं करे वरितियूं आहिनि। मुंहिंजो नंढो पुटु प्रकाश जेॾीमहिल नंढड़ो त थोरो ॾाढो चंचल हुयो। पोइ स्कूल मां मोटंदो त मां पिता हुअसि त मां पंहिंजे ॿार खे चवंदोमांसि, पुटु सॼो ॾींहुं तूं स्कूल मां मोटे थो पियो, पढ़ाई ध्यानु नथो ॾे पियो, कुझु पढ़ाई ॾे बि त ध्यानु ॾिन पुटु। अॼुकल्ह जूं पढ़ायूं केॾियूं ॾुखियूं आहिनि, सवलियूं पढ़ायूं न आहिनि। पोइ मुंहिंजो नंढो पुटु पोइ मूंखे ख़ुशि करण जे लाइ चवंदो, पापा पापा अॼु मां पास थी वियसि। पास थी वे? अॼु पुटु कीअं पास थी? चई पापा अॼु असांजे मास्तर असां खां टेस्ट वरितो। अच्छा। उन टेस्ट में मां पास थी वियसि। अबा मास्तर टेस्ट में कहिड़ो सवाल तव्हांखे ॾिनो? चई पापा मास्तर टेस्ट में सवाल इहो ॾिनो कि हाथीअ खे घणा पेर थींदा आहिनि। पोइ पुटु तो छा चयो? उत्तर में तो छा लिखियो? चई पापा मां उन में 5 लिखिया। अरे तो 5 लिखिया, मास्टर तोखे पास करे छॾियो? चई हा पापा, ॿियनि सभिनी 6 लिखिया हुआ, ॿियनि सभिनी 6 लिखिया हुआ ऐं मूं सभ खां घटि लिखिया, इन करे मास्टर मूंखे पास करे छॾियो। मां चयुमि तो छा लिखी? चई मां 5। मां चयुमि हे त आहे न गंज, तॾहिं तोखे मास्टर तोखे पास कयो? त ईअं न थियणु घुरिजे। असांखे जेको विद्या मिले, होमवर्क मिले, असांखे उन होमवर्क ते असांखे अमल करणु घुरिजे। असांखे गुरु जेके ज्ञान ॾियनि था, हिकिड़े असांखे मूंखे प्रश्न कयो, सवाल कयो कि गुरु कंहिंखे पढ़ाइणु घुरिजे? गुरु कंहिंखे पढ़ाइणु घुरिजे? मां चयोमांसि गुरु उनखे पढ़ाइणु घुरिजे जेके गुरु समदृष्टिवान हुजनि, जेके सादगी जी मूरत हुजनि, उन्हनि जे चेहरे में नूर हुजे, हाँ उनजे वाणी में मिठास हुजे, ऐं फ़कीरी हुजे दिलीप कुमार, सादगी हुजे। वो ना आहे कि जिनके गेरू वस्त्र पातल आहिनि उहे ई गुरु आहिनि, या जेके जटाऊं था रखनि उहे गुरु आहिनि, या जेके चोला वस्त्र ग्रहणदार आहिनि त उहे गुरु आहिनि, या जेके नागा फ़कीर आहिनि उहे गुरु आहिनि। जिनमें गुणनि जी खान हुजे, जेके सहजता जा मालिक हुजनि, जिनजे चेहरे में मुस्क हुजे, जिनजी वाणी में मिठास हुजे, असां जा जेके हितेशी हुजनि, जेके गुरु असांखे टाइम ॾेई सघनि, असां को उन्हनि गुरुनि खे सवाल कयूं, गुरु असांजे मथे ते प्यार वारो हथ घुमाए सघनि, असांखे उहे प्यार सां पंहिंजे हथनि सां प्रसाद ॾेई सघनि। असांजे पाड़े में रहूं था, भले उहे संत न हुजनि, उहे दरबार जा मालिक न हुजनि, अगर असांजा हितेशी आहिनि, अगर असांखे सुहिणियूं ज्ञान वारियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था पिया, अगर असांजे मन में इहो विवेक जागे थो पियो कि इहे सजण केॾा प्यारा आहिनि, केॾो असांजे हित जे वास्ते सोचींदा आहिनि, केॾियूं असांजे भलाई जे वास्ते ॻाल्हियूं सोचींदा आहिनि, त असां उन्हनि खे बि पंहिंजो गुरु बणाए सघूं था पिया। त तव्हां जे
हृदय जो चिंतन हुजण खपे कि जंहिंखे तव्हां गुरु बणायो था उन्हनि खे तव्हां जाचियो परखियो कि मां जिन खे गुरु बणाए थो ये मूंखे वक्त ॾींदा। कॾहिं अगरि मां मुंझल हूंदुसि त मां कॾहिं बि इन्हनि खे सवाल कयां त मुंहिंजी ॻाल्हि उहे ॿुधी सघंदा। ऐसे गुरु को बल बल चाहिए आप मुकत मोहि तारे, आप मुकत मोहि तारे। वरी साहिबन जी वाणी आहे कि गुरु जिना दा अंधला सिख भी अंध कम करे तॾहिं अॻे वॾा चवंदा पाणी पीजे छाणे ऐं गुरु कजे पछाणे। जिते फ़कीरी हुजे न बस उते तव्हां प्यार सां सिरड़ो झुकायो ऐं उन्हनि गुरनि जे दर ते तव्हां शीस निमाए करे तव्हां उतो पंहिंजो जीवन सफल बणाए छॾियो। ऐं बाबा तुलसीदास मुंहिंजा हुके वारा साईं दिलीप कुमार इन्हनि जी तार उन साईं सां ॻंढियल असांजा कटनी जा बाबा नारायण शाह खुद खुदाए भगवान जा रूप ऐं उन्हनि जो बि बाबा तुलसीदास सां ॾाढो प्यार, ॾाढो प्यार। असांजा कटनी जा बाबा ठांवरदास साहिब उन्हनि जो बि ॾाढो उन्हनि सां प्यार। ऐं उदासी फ़कीर ये उदासी संत उदासी मठ ये हाकारियूं दरबारियूं असां सिंधी समाज जी आहिनि। ये उदासी फ़कीर ये जेको जी चवनि मुंहिंजो साईं उन्हनि जी ॻाल्हियुनि खे तीअं तीअं पियो मञे। अॼु ॾिसो दिलीप कुमार केॾा ॼणा असांजा दर्शन लाल कुकरेजा वाह वाह, असांजा विजय भाई, हाँ असांजा कन्यालाल, ॿिया बि असांजा प्यारा लक्ष्य अमित नागदेव, एड़ा कई असांजा प्यारा, असांजा हरिदास उदासी, असांजा त्रिलोक भी हर मैसेज कंदा असांजी बिटिया उनजी फरमाइश आहे। कहिड़ी फरमाइश? जेको पिछले साल असां ते वर्सी साहिब ते गीत गायो वञा कुर्बान वञा कुर्बान वञा कुर्बान वञा कुर्बान। भाई तव्हां इहो गीत गायो त असां साईं जे दर ते नचूं, सभई छेज हणूं त बिल्कुल अॼु बाबा जी वर्सी आहे, खूब नचो खूब नचो, नची 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 खूब नचो खूब नचो। हो वञा कुर्बान वञा कुर्बान वञा कुर्बान वञा कुर्बान। बाबा काशीदास तोता वञा कुर्बान, बाबा तुलसीदास तोता वञा कुर्बान। वञा कुर्बान वञा कुर्बान वञा कुर्बान वञा कुर्बान। तुलसीदास तोता वञा कुर्बान, वञा हुके वारा तोता वञा कुर्बान।
तुलसीदास तुता वञा कुर्बान। जय गो जय गो जय गो जय गो। दास जोनी करे अर्जी, दास जोनी करे अर्जी, परवाह लागे देख जी, परवाह लागे देख जी, परवाह लागे देख जी। साईं बाबा साण आए सुबह ऐं शाम, साईं बाबा साण आए सुबह ऐं शाम, साईं बाबा साण आए सुबह ऐं शाम, साईं बाबा साण आए सुबह ऐं शाम। बाबा तुलसीदास तुता वञा कुर्बान, बाबा काशीदास तुता वञा कुर्बान। वञा कुर्बान, वञा कुर्बान, वञा कुर्बान, वञा बाबा काशीदास तुता वञा कुर्बान। बाबा तुलसीदास तुता वञा कुर्बान। जिए साईं जिए मुंहिंजो के वारो जिए, जी साईं जी बाबा होके वारो जी, जिए साईं जिए बाबा तुलसीदास जिए, जी बाबा जी बाबा काशीदास जी। सबका प्यारो के वारो जिए। ओ सबका न्यारो होके वारो जी। जाओ प्रेमी जाओ, प्रेमी जाओ, प्रेमी जाओ। हो निपुटन के गीता पुटड़ा मिलन था, निपुटन के गीता पुटड़ा मिलन था, निपुटन के गीता पुटड़ा मिलन था, निपुटन के गीता पुटड़ा मिलन था। सजना छलतों के पवंदम बाज, मुझा बाबा काशीदास मुंहिंजा बाबा तुलसीदास, जेके मुझा पीरन जा पीर, जिनकी संगत पियाए खंडरू रे खीर। वाह अज उहे दरवेश ये असांजा दिल पर असां खां न विसरंदा। सदाई उहे अजर अमर आहिनि, जेॾी महिल उन्हनि खे सॾु कयूं था असांजे सॾ ते उहे असांजी पुकार ॿुधी करे असांजे वेझो अचनि था ऐं असांजा सभु कम उहे करे था छॾनि पिया। ऐं दिलकुमार इन्हनि जोगिन मां, इन्हनि दरवेशनि मां असां फ़ाइदो वठो। ही दरवेश असांखे जेको ॾियनि था उन मां कुझु खणो। न त ॾिसबो आहे घणा वेझो रही करे बि कुझु पाए न सघंदा आहिनि ऐं घणा दूर दूर खां अची करे सभु कुझु पाए वेंदा आहिनि। वो हिकिड़े कबीर बढ़िया चयो कि पाणीअ मथो झोपड़ा पर मूर्ख उंज मरन, नदी किनारे खड़ा के पगले फिर भी तू गई प्यासा। पर हो जोगी आया मुंह न सुञाता, जोगी आया मुंह, हो जोगी आया मुंह न सुञाता, जोगी आया मुंह, जोगी आया मुंह न सुञाता, जोगी आया मुंह न सुञाता, जोगी आया मुंह न सुञाता, जोगी आया मुंह न सुञाता। खायल दिल के खाया अले अले मुझा मार वड़ा, अले अले मुझा मार वड़ा, अली अली मुंहिंजा साईरा, मारूंदा मिठड़ा मुझा, मारूंदा जोगीरा मुंहिंजा,
जोगीरा मैया मारोड़ा नाबूती मुझा मारोड़ा मिठीरा मैया ओ अले अले मुझा मानवड़ा अली अली मैया सागिया ओ अले अले मुझा मानवड़ा अली अली मैया सागिया अब्दुल शाह लतीफ जवे लालो लतीफ जवे मिठाई गोटू लतीफ चवे सतू शाह लतीफ चवे अब्दुल शाह लतीफ जवे लालो लाल लतीफ चवे सतू शाह लतीफ जवे मिठाई गोटू लतीफ चवे ओ विछड़ा मुई बन लाए व्या अले अले मुझा मानवड़ा अली अली मैया सागिया ओ अले अले मुझा मानवड़ा अली अली मैया जोगिया मारुड़ा बिछड़ा मुझा मारोड़ा लाहौटी मैया मारुड़ा बिछड़ा मुझा मारोड़ा जोगिया मैया मारुड़ा बिछड़ा मुझा मारोड़ा सागिया मैया मारुड़ा बिछड़ा मुझा मारोड़ा लाहौटी मैया मारुड़ा बिछड़ा मुझा मारोड़ा जोगिया मैया मुझा मारुड़ा मुझा मानवड़ा मुझा बोल बाबा काशीदास साहिब की जय बोल बाबा तुलसीदास साहिब की जय वाह ये जोगी ये असांजा जोगी महापुरुष ये संजा सतगुरु अमर आइन असांजा बाबा तुलसीदास कलामनि जा एॾा शौक़ीन हा जो सॼियूं सॼियूं रातियूं भगता हलंदियूं हुयूं जो जेके भी असांजा पुराना भगत भगतन जूं टोलियूं जो असांजा ॾाढा भगत घनश्याम दास उन्हनि जी टोली ऐं असांजी भेण डेल शर्मा वाह उन्हीं जी टोली ऐं असांजा मास्टर चंद्र साहब ऐं असांजा जेके भी गायक भजनीक 40 साले खां त असां उते हाज़िरी ॾेई रहिया आहियूं जो उते सभु कलाकार ऐं असांजा दादा महेश चंद्र जन उहे भी उते हाज़िरी ॾेई आया आहिनि ऐं तमाम जेके भी असांजा भजनीक वक्ता महापुरुष छो जो बाबा तुलसीदास बाबा काशीदास हुके वारे साईं जो अहिड़ो दर सॼी सॼी रातूं भक्तियूं हलंदियूं हुयूं ऐं असांजा साईं जन अंदर हुके ते वेठल हूंदा उहे ॾोहीड़ा उहे काफ़ियूं कलाम जेके पुराणा ॻाईंदड़ ॻाईंदा हुआ उहे अॼु बि असांखे उतो जी संगत ॿुधाईंदी आहे कि हिकिड़ो ॾोहीड़ो अगरि भगत ॻाईंदो त असांजा साईं जन अंदरां उन जो जवाबु ॾोहीड़नि सां ॾींदा ईअं करे सिज निकिरी ईंदो जो हुते असांजे दादा जन जो इहो कलाम सिज उभर न तूं भले राति हुजे मुंहिंजी साईं सां मुलाक़ात हुजे मुंहिंजी संतनि सां मुलाक़ात हुजे ओ सिज उभरंदे तूं थींदो दूर सजण सिज उभरंदे तूं थींदो दूर सजण ईंदी मायूसी
मुश्किल जिनका जान बुझदा तिनके है पुजियणो जिनका जान बुझदा तिनके है पुजियण या कुर्बज कायम रात गुजे या कुर्बज कायम रात गुजे सिज उभर न तू भले रात गुजे सिज उभर न तू भले रात हुजे मुझी साईं सां मुलाकात हुजे ओ मुझी मुहिबन सां ओ मुझी दिल बरसां मुझी बाबा काशी दास सां मुलाकात हुजे मुलाकात हुजे मुलाकात हुजे मुलाकात हुजे ओ जेडी मने ये कलाम हलन अल्लाह लगिया त कयूं परचार अल्लाह लगिया त कयूं परचार मोला लगिया त कयूं परचार मोला लगिया त कयूं परचार अल्लाह लगिया त कयूं परचार मोला लगिया त कयूं परचार अल्लाह लगिया त कयूं परचार मोला लगिया त कयूं परचार इश्क बरानी रात तनाए ओ इश्क बरानी रात तनाए सूर सजन मूसा में सठा सूर सजन मूसवी सटा अरे हो अञा तो सा दिल जूं ॻाल्हियूं की न कयम अरे हो अञा तो सा मन जूं ॻाल्हियूं करूं दम बेगु न वञ ओ मुंहिंजा
हीअर ई आए हीअर वञी थो हीअर ई आए हीअर वञी थो ओ हीअर ई आए हीअर वञी थो ओ हीअर ई आए हीअर वञी थो हीअ नमू ऐं लाड ठा हीअ नमू ऐं लाड ठा अरे हो अञा तो सां दिल जो ॻाल्हियूं की न कयूं अरे हो अञा तो सां मन जो ॻाल्हियूं कयूं मदम वे उन वञ ओ मुंहिंजा मिठा वे उन वञ ओ मुंहिंजा मिठा अरे हो अञा तो सां दिल जो ॻाल्हियूं की न कयूं अरे हो अञा तो सां मन जो ॻाल्हियूं कयूं मदम ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा ढोलिया ओ मुंहिंजा राणा ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा ढोलिया ओ मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा ढोलिया ओ मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा ढोलिया ओ मुंहिंजा जानी 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 वाह क्या बात है हिकिड़ी ताड़ी ए असांजा म्यूजिशियंस केॾा सुठा म्यूजिशियंस असांजा ढोलक ते असांजा सर्वेश जी जेके प्यार सां बबुआ करे कोठींदा आहियूं हिकिड़ी ताड़ी उन असांजे म्यूजिशियंस जे लाइ ॿुधायो ऐं अक्टोपेट ते संगत करे रहिया आहिनि असांजा मनीष राज क्या बात हिकु ताड़ी उन भाउ जे वास्ते वॼायो ऐं असांजा साउंड ऑपरेटर असांजा भरत भाई असांजा भरत भाई की ताड़ी उन्हनि जे वास्ते वॼायो दिलीप कुमार त्रिलोक भाई लिखनि था गोवर्धन दास जी दिलीप कुमार जी जी एडी दरबार में मौज मती पई आहे एडी मौज मती पई आहे सभु खूब नचनि था पिया सभु खूब ख़ुशियूं कनि था पिया वाह वाह छल ईअं ख़ुशियूं सदैव तव्हांजे जीवन में बाबा काशीदास बाबा तुलसीदास बणाए रखंदा लिखनि था लॻे नथो त भाई तव्हां कटनी वेठा आहियो ईअं थो लॻे तव्हां भूसावल में बाबा जी हज़ूरी में था वेही कार्यक्रम कयो वाह वाह अॼु साईं एॾियूं ख़ुशियूं खणी आयो आहे बस सदाई ये पूरे संसार में ये पूरे विश्व में ये खुशियों पहुंचंदियो हे संतन जा हे प्रभु जा प्रसाद आहिनि असांखे बस रुगो वेनती करणी आहे असांखे प्रार्थना करणी आहे शिकायत नाहे करणी असांखे शुक्र मुंहिंजा साईं शुक्र आहे जी तो अलाई शुक्र आहे शुक्र आहे बस असांखे सिर्फ कानून जेको असांखे ॾसियो आहे सोशल डिस्टेंसिंग जो पालना करणी आहे ऐं मास्क खां बग़ैर असांखे घर खां ॿाहिरि नाहे निकिरणो ऐं साफ़ सफ़ाई ते वधीक ध्यानु ॾियणो आहे ऐं हर कलाक में पंहिंजा हथ वॉश कंदा रहूं ऐं मुंहिंजो साईं कंदो त असांजे जीवन में सुख ई सुख बणियल हूंदा उतां लिखिजी आयो आहे छा ही तव्हांजो गीत ॾाढो प्यारो तव्हां ॻाईंदा आहियो असां नचंदा आहियूं खूब असां छेॼ हणंदा आहियूं झूमर हणंदा आहियूं अॼु बि इहो गीत ॻायो शाबाश
बल्ले बल्ले ओ जी बल्ले 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 ओ जी बल्ले 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 ओ जी बल्ले बल्ले आज संत सजन चल आएंगे, आज संत सजन चल आएंगे, फूल देवता बरसाएंगे, फूल देवता बरसाएंगे, आज संत सजन चल आएंगे, फूल देवता बरसाएंगे। बचिया बच्चियां 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 बचिया कर शगनाइया, खुशियां दी घड़ियां आइया, लग लग बोल बजाइया, खुशियां दी घड़ियां आइया, खुशियां दी घड़ियां आइया, खुशियां दी घड़ियां आइया, खुशियां दी घड़ियां आइया, खुशियां दी घड़ियां आइया। आज लख लख मूड बधाइयां, खुशियां दी घड़ियां आइया, लग लग बोल बजाइया, खुशियां दी घड़ियां आइया। बल्ले बल्ले ओ जी बल्ले 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 ओ जी बल्ले 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 ओ बल्ले 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 सब खूब था नचन, केडियूं खुशियूं था कनि पिया, सभु एडी मौज में पिया था नचन, जो उन्हनि जो नचण ॾिसी करे बाबा जन भी गदगद थी रहे आहिनि, खूब पंहिंजे बचन ते प्यार लुटाए रहिया आहिनि, आसीसूं करे रहिया आहिनि। बस ये नचंदा रहूं, ईअं ई खुशियूं कंदा रहूं, ये मौज मचंदी रहे, बस ईअं ई आनंद जीवन में समायल हुजे। जो असांजे चङनि प्यारनि अरदासुनि वास्ते लिखियो आहे। बिल्कुल ए असांजा जेके भी प्यारा सजन गुरमुख कल हिकिड़े भाइड़े जो पेटीएम नंबर तव्हां पंहिंजो असांखे मोकिलियो, छो जो उन ॾींहुं असांजो प्रोग्राम गोंदिया में टीवी जे अॻियां संगत ॾिसी रही हुई, पोइ इहो भाव इहा श्रद्धा रहंदी आहे कि असांजा संत महापुरुष भजनीक गुणी ज्ञानी भगत जन पोइ असांजी समाज में असांजी संगत, छो जो इहो संतन जो खजानो तव्हांखे ॾिनल आहे। पोइ चइबो आहे न ॾिनो किनो की न थिए जीअं मटर ऐं चणो बेलाए त भलो ई भलो थिए। पोइ असांजा गोंदिया मां असांजा भेणिया फोन था कनि कि असांजा हिते सजण अहिड़ा तव्हांजा चाहींदड़ वेठल आहे जेके टीवी जे अॻियां उहे उन्हनि जी जेका श्रद्धा पई थिए उहे पुष्प पैसा रखनि पिया त असांखे 5-7 हज़ार रुपया ते टीवी ते गॾु चयनि तव्हां पेटीएम नंबर मोकिलियो, अकाउंट नंबर ॿुधायो त असां तव्हां ॾे उहे पैसा रवाना कयूं। मुंहिंजो साईं उन्हनि खे खूब वधाए वसाए, उन्हनि खे खूब अॻे खां अगरो निगाल रखे, उन्हनि जा अनधन जा भंडार मुंहिंजो बाबा तुलसीदास बाबा काशीदास भरे रखे। त कल बि असांखे भूसावल मां घणनि सजणनि असांखे फोन ते चयो तव्हां पेटीएम नंबर पंहिंजो असांखे मोकिलियो, तव्हां जेॾी महिल पलव पाईंदव अगरि असांखे कुझु पुष्प उनखे अर्पण करणा हुजनि त असां जीअं उहे अर्पण करे सघूं। सो मुंहिंजा उहे सजण सदाई सावा ड्रावा रहंदा, जिन जे मन में अहिड़ो शुभ वीचार आहे, जिन जे मन में संतन जे लाइ अहिड़ो स्नेह आहे, जो मुंहिंजा सजण उहे सदाई ख़ुशि रहंदा जिन जे दिल में इहो ख्याल आयो। क्या बात है। ऐं असांखे हे जेके बि कार्यक्रम थी रहिया आहिनि
असा के उतों जी संगत प्यार से खर्चू दे रही है खूब खूब ए असा के भी ए जेके असा सेटअप लगायूं था ए जेके असा म्यूजिशियंस कलाकार ए असा लैपटॉप हलाइण वाला लाइट डेकोरेशन वाला ए जेके स्क्रीन लगाइण वाला चंदा उन्हनि के ये खर्चो मिलन जो उहे भी तवा के खूब आशीषों त ॾियनि पिया कि ॾिसो असांजा उहो त कार्यक्रम थींदा तव्हां असांखे खूब प्यार ॾींदा अॼु लॉकडाउन जे करे असां पंहिंजे घरनि में आहियूं तॾहिं भी तव्हां असांखे प्रोग्राम जो खर्चियूं ॾेई करे असांखे तव्हां घर वेठे असांखे एॾो प्यार ॾेई रहियो आहे उहे असांजा म्यूजिशियंस कलाकार भी तव्हांखे धन्यवाद ॾेई रहिया आहिनि ऐं खूब दिलनि जूं आशीषूं ॾेई रहिया आहिनि सदाई मुंहिंजो साईं तव्हांखे साओ ठाओ बनाए रखंदो अचो सभई प्रेम सां सिक सां इहो पलव पायूं पलव पाइण खां पहिरियों साईं असांजा इंदौर मां असांजा साईं भोजराज राजानी जी जेके असांजा सेण आहिनि उन्हनि खे इहो कलाम तव्हांजो ॾाढो वणंदो आहे फ़क़ीरनि सां प्यारा करे ॾिस तूं यारी हिते बि बहारी हुते बि बहारी इहो कलाम भले तव्हां पतुकूं गायो पर गायो ज़रूर ओ फ़क़ीरनि सां प्यारा करे ॾिस तूं यारी फ़क़ीरनि सां प्यारा करे ॾिस तूं यारी ओए हिते भी बहारी ओए हुते भी बहारी हिते भी बहारी ओए हुते भी बहारी ओ फ़क़ीरनि सां प्यारा करे ॾिस तूं यारी फ़क़ीरनि सां प्यारा करे ॾिस तूं यारी ओए हिते भी बहारी ओए हुते भी बहारी हिते भी बहारी ओए हुते भी बहारी
पुकारी ये देवी महारी कोई ओ देवी महारी देवी महारी कोई ओ देवी महारी ओ फकीरन सा प्यारा ओ अरे सिद्ध यारी फकीरन सा प्यारा अरे सिद्ध यारी कोई ये देवी महारी कोई ओ देवी महारी महारी कोई ओ देवी महारी देवी महारी कोई ओ देवी महारी देवी महारी कोई ओ देवी महारी ओ देवी महारी ओ देवी महारी। बोलो बाबा तुलसीदास साहिब की जय। बोलो बाबा काशीदास साहिब की जय। आयो लाल चौ ताड़ियों बजाए झूले झूले लाल सब जा बेड़ा पार सब तो सुनाई खूब खूब नाम में शाहूकार हमेशा रहंदो बाग बगार। अचो सभई झोल चलियो सभई प्रेम सां पलो पायो छोकी मां समझा तो तव्हां ॾाढा प्यारा आहियो। अगर असां सॼी रात भी इते वेठे ॻाईंदासीं त तव्हां उते प्यार सां मौज बेटा पिया वठंदव। पर मतल मेलो असांजा कटनी जा बाबा नारायण शाह चवंदा मेलो मतल छॾिजे रांदि रस में छॾिजे। सभई प्रेम सां पलो पाईंदासीं छल हर परिवार में खुशी हुजे हर परिवार में प्यार समायल हुजे भाउरनि में प्रेम हुजे ॾेराणियुनि में प्यार हुजे वॾनि खे नंढनि जे लाइ प्यार हुजे ऐं नंढनि खे वॾनि जे लाइ अदब हुजे आए वे अतिथि जे लाइ सम्मान हुजे। बस इहा ई अॼु साईं जन खे पलव में अॼु अरदास कंदासीं वेनती कंदासीं बस काया निरोगी हुजे ऐं जेके परिवारनि में वॾड़ा आहिनि बस पत पछाड़ी जी मुंहिंजो साईं रखे उनजी काया निरोगी रहे पंहिंजी हलंदी मुंहिंजो साईं हलाए। लालण लालण मां करया मुंहिंजो लालण कहिड़ी कुंड लालण कहिड़ी कुंड मां बारिया थी लकड़ियूं मुंहिंजो लालण बारे बुंड लालण बारे बुंड मुंह में कहिड़ी गुंड ओ जो बार बुझाई पातड़ी ओ जो बार बुझाई पातड़ी दूल्हा तुझे दर्दे आगे शुवारन जो बाग शुआरन जो बाग आगे शुवारन जो बाग वेठो आई त सॾे जे सुम पयो आई त जाग सुम पयो आई त जाग अहिड़ो ॾे तूं लाग हीअ रंग जी वजन सब रंग में हीअ रंग जी वजन सब रंग में मुंहिंजा ज्योतिन वारा लाल मुंहिंजा सेसा वारा लाल मुंहिंजा पलवन वारा लाल चेटी चंद्र वारा लाल अजे रही जी ओ छलतो सां अजे रही जी ओ छलतो सां जुदा न थियूं पीरी हिकु पल अजे रही जी ओ छलतो सां जुदा न थियूं पीरी हिकु पल जैसी आगे
ज़मानो भले अजरंग जी ओ छलनो सा सागर में साझूं ओ में दागिनी अञा ॾाढूं जेके मूं सागर में साझूं सारो मां हाल ओरी दसे सारो मां हाल ओरी दसे करे जाना को पलशन जैसी आगे जान मेरी जान जैसी आगे जान मेरी जान थिए दुश्मन ज़मानो भले अच्छी लगी जी ओ छलनो सा मुझा बाबा काशीदास मुंहिंजा बाबा तुलसीदास अज भूसावल जी सजी संगत पूरे विश्व जी सजी संगत छोल चले वेठिया पलव थी पाए जेका जेका मन में उन्हनि जी आस आहे मुंहिंजा पलवन वारा साईं उन्हनि जा पलव तूं सावा कर उहे सभई बचड़ा बचड़ियों चोल पहनाए करे तुझे क्या वेठल थे असांजा सोमनाथ मां भी असांजा सजण उहे भी तुझे दर ते झोल पहनाए करे अरदास दुआऊं घुरी रहिया आहिनि मुंहिंजा साईं तव्हांजे दर जा बचड़ा असांजा सुनील कुमार प्रकाश लाल कागंदास जो पूरो परिवार बस उन्हनि जी इहा अरदास त जेको असांजो केस हली रहियो आहे बस उन केस में असांखे जीत हासिल थिए असां खूब हिन दर जो सेवाऊं कंदासीं ऐं खूब संगत के मिठो बात कराईंदासीं इहा असांजे सुनील कुमार जे परिवार जी अरदास सल परिवार वधे वसे वाह असांजा त्रिलोक भैया उहे भी छलाई वधन वसन जेको दरबार जो कार्य वो कार्य भी जल्दी अची रास थे असांजा बाबा जा अनंत भक्त श्रद्धालु आहिनि जेके दिल खोले उन्हें बाबा जे दरबार में पंहिंजूं सेवाऊं ॾींदा के सीमेंट जी सेवा ॾींदा के सिरुनि जी सेवा ॾींदा के सिनेट्री जी सेवा कंदा के वायरिंग की सेवा कंदा के लाइट की सेवा कंदा के उन इंजीनियर की सेवा कंदा के रंग की सेवा कंदा सच तो चवाऊं जेको पंहिंजे गुरनि के सिंगारींदो आहे मुंहिंजो साईं उन्हनि के सिंगारे छॾींदो एॾा असांजा कृपलानी परिवार ऐं असांजा धन राजानी परिवार छल उन्हनि जी बि रहिजी थिए असांजो भूसावल जो पूरो मनवानी परिवार छल वधे वसे असांजो सुदाम भाउ वॾो भैया ॿिया बि दरबार जा जेके शेवादारी असांजो भाउ वासुदेव लाल लोग भैया जा वॾा भाउ उन्हनि जी बि अरदास उन्हनि जे बचड़नि ऐं बचड़ियुनि जी अरदास असांजे भाउ वासु जो बचड़ो वो भी साईं करे जल्दी मंगजे पाण जे घर में खूब खुशियूं अचनि
हेॾा असांजा सुशील खेतपाल उन्हनि जे परिवार जी अरदास, असांजा प्यारा सुशील उदासी उन्हनि जे पूरे परिवार जी अरदास, असांजे नंदू बाजी अरदास उन्हनि जे पूरे परिवार जी अरदास। ओ मुंहिंजा साईं असांजा संजू पंजाबी उहे बि अरदास कराइनि था पिया। असांजा संजू पंजाबी भगत साहब उन्हनि जी अरदास। ओ मुंहिंजा साईं सॼी संगत जी अरदास, वाह वाह वाह, पालक मंडी जे पूरे परिवार जी अरदास। मुंहिंजा साईं पालक मंडी जे मथां बि तुंहिंजी आसीस, तुंहिंजी कृपा, तुंहिंजी रहमत बणियल हुजे। असांजे हिंद सिंध जा जेके बि संत महापुरुष साधु मंडलेश्वर आहिनि, सभिनी जी आसीस पालक मंडी जे मथां आहे। बस सदाईं उन्हनि जी आसीस असांजे मथां बणियल रहंदी। जेके असांखे दिलनि जो प्यार ॾींदा आहिनि, खूब दिलनि जूं आसीसूं ॾींदा आहिनि, बस सदाईं अहिड़ियूं आसीसूं असांजे मथां कंदा रहंदा। सभिनी खे नाम जो दान, भक्ति जो दान, जिदे पैर ते खैर आयो लाल चौ ताड़ियूं बजाए, झूले 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 लाल। अचो आखिरी में सभई असांजो इष्ट झूलण आहे, असांजो इष्ट लालण आहे। सभई नची करे टपी करे झूलण जी उहा जोत जगायूं, धुनी लॻायूं ऐं खूब नचूं।
बाबा काशीदास साहिब की जय, बाबा तुलसीदास साहिब की जय, आयो के आनंद की जय। सजी संगत के मेले साहिब जो लख लख वाधायूं, अनंत अनंत वाधायूं। बाकी सुभाणे जेको भोग जो कार्य आहे वो भी सुनी नमूने रास थींदो। वो कंदो मुंहिंजो जटाउन वारो साईं, मुंहिंजो हुके वारो साईं पाण माता पिता बणजी करे सब बचन जा कार्य चिरास कंदो। जीअं ॿिए साल अचूं त नई मंदिर में नई दरबार में हुजो। बाबा जी दर जी शेवा कयूं। ओम शांति शांति शांति।